وهو العزيز الغفور سبحان ربك رب العزة عما يصفون وسلام على المرسلين والحمد لله رب العالمين सरासरी बड़ो बुलंद आवाज اللهم صل على سيدنا محمد النبي وعلى آله وصحبه أجمعين बड़े मोहतरम अजीज दोस्तों बुजुर्गों भाइयों बादा की खिदमत में सूरत जो मुंडा आयो है जो तिलावत कयो आयो है अज जो ये जलसो ये प्रोग्राम हज़रत मौलाना अब्दुल अलीम साहब गोठान जे गजल मेहनत सां सायानो जलसो इमामुल अंबिया कॉन्फ्रेंस जो नवाज़ साहब ये प्रोग्राम थी रहियो आहे मुंहिंजी दुआ आहे त अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल जलालहू अमन वारो तव्हां सां सभिनी खे क़ुर शरीफ़ जे ॿुधण सम्झण ऐं अमल करण जी तौफ़ीक़ नसीब अता फ़रमाए इंसान जी हिकिड़ी ज़िंदगी आहे दुनिया वारी ॿी ज़िंदगी आहे इंसान जी आख़िरत वारी दुनिया वाली जिंदगी इंसान की इंतहाई मुख्तसरा आर्जिया हिकिड़े इंसान ते मौत आखिरत वाली जिंदगी इंसान की अबदिया दायमिया उते वरी इंसान ते मौत कोन्हे दुनिया की जिंदगी इंसान की एतरी आहे कंहिंजो टाइम एतिरो आहे जो मां जे पेट में ॿार ॼमंदो आहे तो ॿार मोर कंहिंजी ज़िंदगी कलाक खां पोइ मौत कंहिंजी ज़िंदगी 5 कलाकनि खां पोइ मौत कंहिंजी ज़िंदगी हिकिड़े ॾींहं खां पोइ मौत कंहिंजी ज़िंदगी 5 सालनि खां पोइ मौत कंहिंजी ज़िंदगी जेकर 50 साल भी अल्लाह उनखे ॾिए पर हलंदे हलंदे उहा 50 साल वारी ज़िंदगी भी हिकिड़े ॾींहुं इंसान जी खुटी वेंदी उन ते बि चओ हिकिड़े ॾींहुं मौत ज़िंदगी आरज़ी आहे पर इहे भी न आहे जो अल्लाह तव्हां असांखे दुनिया में इहे बेकार पैदा कयो आहे को मक़सदु कोन्हे अल्लाह से फरमातो अफहसिबतुम अन्नमा खलक़नाकुम अबसा अल्लाह फरमातो छा तव्हां ये समझो था त मां रब तव्हांखे बेकार करे पैदा कयो आहे न तव्हांजे पैदाश जो मक़सदु आहे न तव्हां ते का ज़िम्मेवारी आहे न तव्हांखे कुझु दुनिया में करिणो आहे ईअं अल्लाह से तव्हां असांखे बसि पैदा करे ईअं खणी फिटो कयो किन ज़िंदगी जो मक़सदु आहे असां तव्हांजे ज़िंदगी जो मक़सदु आहे कीअं ज़िंदगी गुज़ारियूं कहिड़ियूं कहिड़ियूं ज़िम्मेवारियूं छा छा करिणो आहे कहिड़ी शइ असांजे लाइ हलाल कहिड़ी शइ हराम कहिड़ी जाइ कहिड़ी नाजाइज़ कहिड़ी शइ पाक कहिड़ी शइ पलील तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगी मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो इन अंदाज़ में गुज़ारियो पर इहो ज़िंदगी जो मक़सदु तव्हां असांखे केरु सम्झाईंदो त तव्हां असांखे छा छा दुनिया जे अंदरि करिणो आहे कीअं ज़िंदगी गुज़ारणी आहे जो तव्हां असांखे पंहिंजे ज़िंदगी जो मक़सदु सम्झाईंदो अल्लाह जो क़ुरान सम्झाईंदो ही क़ुरान
पंहिंजे ज़िंदगी जो मक़सद तॾहिं सम्झाईंदो जॾहिं तव्हां सां जो क़ुरान खे पढ़ूं क़ुरान खे ॿुधूं क़ुरान खे सम्झूं मर्द ऐं औरतूं अमीर ऐं ग़रीब सावरनि जे ज़िंदगी जे मक़सद सम्झाइण जे लाइ तव्हां सां जो क़ुरान मजीद मोकिलण फरमायो जॾहिं तव्हां सां क़ुरान खे पढ़ंदासीं क़ुरान तव्हांखे ॿुधाईंदो त तुंहिंजी ज़िंदगी जो मक़सद छा आहे रब जी इबादत कीअं कबी सोने हुज़ूर जी तौहीद कीअं कबी अॻियां मां जी इज़त कीअं कबी बच्चनि जा हक़ कहिड़ा औलाद जा बेदे हक़ कहिड़ो अॻियां मां जा औलाद ते कहिड़ा हक़ पाड़े वारनि जा ग़रीबनि मिस्कीननि जा पाड़े वारनि ते कहिड़ो हक़ ही क़ुरान मजीद जो तव्हां असांखे पंहिंजी ज़िंदगी जो मक़सद सम्झाईंदो पर जॾहिं तव्हां असां जो हिन क़ुरान खे पढ़ंदासीं त क़ुरान तव्हां असांखे सभु ॻाल्हियूं ॿुधाईंदो पढ़ो क़ुरान पढ़ूं न असां सम्झो क़ुरान शरीफ़ जे ॼण जो मक़सद इहो आहे क़ुरान खे पंहिंजे पोथियूं पढ़ाइण सां क़ुरान जो मक़सद सम्झो असां जो क़ुरान खे रोज़ाने अगरबत्ती ॿारण क़ुरान जो मक़सद सम्झो असां क़ुरान खे रोज़ाने गुलनि जी कली ॿारण जो क़ुरान जो मक़सद ऐं इज़त सम्झी असां तव्हां जो क़ुरान खे पूरे मिंगो ॾियण असां तव्हां जो क़ुरान जी इज़त सम्झी पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो हे क़ुरान मजीद न तव्हां असांजे कढनि पाण जे लाइ न क़ुरान मजीद तव्हां असांजे पोतनि पाण जे लाइ न क़ुरान मजीद तव्हां असांजे पिंगे में लॾण जे लाइ अल्लाह साईं जो न क़ुरान मजीद खे तव्हां असांजे वाइद करे मोकिलियो अल्लाह क़ुरान में तो फरमाया अय्युहन्नास क़द जाअतकुम मौइज़तुम मिन रब्बिकुम वशिफ़ाउन लिमा फ़िस्सुदूर वहुदन वरहमतल लिलमुमिनीन सब जोर सां अञा जोर सां चवंदो त घणो सवाब मिलंदो पोयां नथा चवनि सुभान अल्लाह अल्लाह क़ुरान में फरमायो तो दुनिया वारो अल्लाह सोने पैगंबर के फरमायो इन सावरन के सदे करे बुधाओ अल्लाह पामायो दिल के बुधा कहां देता दे रब दे तरफा जो वाइज़ आयो नसीहत आई हे क़ुरान मजीद जो तहां सां आवाज हे क़ुरान मजीद तहां सां नसीहत हे क़ुरान मजीद तहां सां हिदायत हे क़ुरान मजीद तहां सां शिफा हे क़ुरान मजीद तहां सां रहमत हे क़ुरान मजीद तहां सां जो तहां सां के पंहिंजे ज़िंदगी जो मक़सद सम्झाइण पर मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जॾहिं तव्हां सां क़ुरान पढ़ंदासीं त क़ुरान तव्हां सां खे वाइद न्यारे वेठो त पोइ मां वाइज़ कयां शाबाश 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 बस शुरू कया सुभान अल्लाह चओ था पर समझो पाण बि कोन था हाणे ॾिसां सभई गॾिजी चओ सुभान अल्लाह हाणे वाइज़ ॾे ख़्यालु हूंदो अल्लाह क़ुरान में तो फरमाया असां तारे वाइज़ कयो आवाज़ मोकिलियो आहे क़ुरान जो तव्हां सां आवाज़ हे क़ुरान जो नसीहत हाणे जॾहिं तव्हां सां क़ुरान खे पढ़ंदासीं पढ़ंदे पढ़ंदे क़ुरान तो के वाइज़ कंदो की मसलात क़ुरान तो फरमाए नमाज़ कायम कयो क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे तो के क़ुरान रखनो आहे तो ज़कात अल्लाह फरमाए तो माल जी रब माल जी ज़कात करो क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे क़ुरान तो के वाइज़ कंदो अबे मां जी इज़त कयो सूरे हुजूर जी ताते फरमा बरदारी कयो अल्लाह जे हुक्मन जी फरमा बरदारी कयो क़ुरान पढ़ंदे पढ़ंदे क़ुरान तो के वाइद कंदो कूड़ न ॻाल्हाए जाए कूड़ी ते रब जी लानत हूंदी आहे क़ुरान पढ़ंदे क़ुरान तो के वाइद कंदो गिला कंजी न कजाए गिला करण वॾो गुनाह क़ुरान पढ़ंदे क़ुरान ताके वाइद कंदो व्याज न खाए जाए व्याज खाइण जो वॾो गुनाह
कदा सजा काबरी वाला बुजुर्ग स्टेट थे अच्छी है पर मुझे अजीज दोस्तों कुरान मजीद आसाने घर में मौजूद कुरान मजीद मस्जिद में मौजूद कुरान मजीद मुसलमान के दुकान में मौजूद कुरान मजीद मुसलमान के बंगले में मौजूद पर उन्हें जहाँ पे कुरान मौजूद मुसलमान के घर में भी डिश झीनी हले दुकान में भी डिश झीनी हले उताक में भी डिश झीनी हले कुरान रखो उठो न पढ़न जेला थियार न बुधन जेला थियार न समझन जेला थियार मुसलमान जो राग मात ढोई न थो थे रात में मुसलमान लागे ढो ढे तब ढो न थो थे घर में डिश बइया सजोनी सजी रात ढो राग दे को राग मा ढो न थो वरी अमराजी जगा मोबाइल उनमें भी सजी वामे पूरी गालन सा भरी पई सजोनी कन्नते मोबाइल तर भी मुसलमान जो राग मा ढो न थो वरी निकरी वनी होटल दे वेठो वरी होटल ते भी राग तभी जो हिन जो ढो न थो वरी पाड़े में मेलो मना खड़ो वनी उते वेठो उते भी राग उते अञा भी जो हिन जो राग मा ढो न थो वरी जेकर का शादी गोठ में थी पईया त उते भी गायना घुराइबा उते भी राग जो मुसलमान जो रात नी जो राग मा ढो न थो जे कुरान तो के किए वणंदो नमाज तो के किए वणंदी कुरान मा झट ढो थी वेंदुस राग मा ढो कोन थो थे कुरान मा झट ढो थी वेंदुस घड़ी खन का बाद में साईं जो वाइस बुधंदा जाने हलो त बस ढो थी वियो माता को पुछांदो सुठी से मा ढो थींदो हलो इंजन साईं तलवी मुदे चाड़े ता जे के वठी रखे चंदा यार अञा वजे हाथ खाऊं ॾाढो मज़ो अथसि पर जेकर भाॼी अहिड़ी जेका थप करे वई गंदी थी वई उहा खणी अची खारायो खाईंदव न यार हे त गंदी आहे हिन में त थप आहे मां तव्हां खां पुछां थो हे क़ुर भलो आहे हिन मां तव्हांजो ढो कीअं थी वियो राग मां ढो ई कोन थो अचे रात ॾींहुं पियो थो ॿुधे त बि ढो कोन थो अचे मुंहिंजा अज़ीज़ दोस्त राग ॿुधी 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 तव्हां सां जो थींदियूं कारियूं थी वियूं जॾहिं ते कट चढ़ी वई ज़द चढ़ी वई जंहिंजे करे मुसलमान खे नथी निमाज़ वणेसि नथो रोज़ो वणेसि नथी ज़िक्र वणेसि नथी तिलावत वणेसि मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो तव्हां असांजी ज़िंदगी जो ईअं रब जी नाफ़रमानी में तबाह थी जेकर मुसलमान खे निमाज़ जी ॻाल्हि कयो चवंदो मुंहिंजा कपिड़ो फलीद मुसलमान खे निमाज़ जी ॻाल्हि कंदो चवंदो मुंहिंजो जिस्म फलीद अल्लाह जे घर में अचण खां इनकार आज़ान आई हिकिड़ो दफ़ो आज़ान आई सभु ॿुधी तो न आहे ॿियो दफ़ो आज़ान आई त बोलो जे घर में आहे टियों दफ़ो आज़ान आई सभु ॿुधी पर को बि न आहे वरी चौथो दफ़ो माउ जे घर में सभु थियो त बि न आहे वरी पंजो दफ़ो माउ जे घर में सभु थियो आहे तॾहिं बि तो न आहे पंज दफ़ो रोज़ाने तोखे अलाह जे घर में सभु थींदो थो देर तूं हिकिड़ो दफ़ो बि अलाह जे सॾ ते अलाह जे घर में न बैठो होटल ते दुकान ते घर में आज़ान ॿुधाई न आयो अल्लाह फरमाए थो यक़ूल रब्बि लौला अख़रतनी इला अजलिन करीब फअसद्दक़ व अकुन मिन अस्सालिहीन अल्लाह गुलाम बंदो जिन माने जो सादर कर जियो हाल खां बेहाल हाणे सालो दुनिया जा हीरा जो खत्म बणी अल्लाह फरमाए तूं न टाइम ते मानो सदी दो ओ मुंहिंजा रब के सदे करे रात दिनो मुंहिंजा मौत के थोड़ो पोइते हथा अल्लाह थोड़ी मोहलत दे छा करे ईंदे अल्लाह फरमाए तो मानो जोनो मुंहिंजा तुंहिंजे रस्ते में सदका करण वारो थियो बणी अचां तुंहिंजे रस्ते में ख़ैर ख़ैरात करण वारो थियो बणी अचां अल्लाह हिकिड़ो दफ़ो रुगो मौत खां दौड़ी मोहलत थी ॿियो कहिड़ो कमु कंदे अल्लाह फरमाए तो मानो जोनो अकुन मिन अस्सालिहीन साईं ने को कारण मां थियो बणी अचां निमाज़ पढ़ण वारनि मां थियो बणी अचां
हिकड़ो दफ़ो मौत खां बचा वरी मोकल मिलंदी सदका जी ख़ैरात जी नमाज़ पढ़ण जी वरी मौक़ो मिले ग़रीबन खे न मिले भला अमीरन खे वॾेरन खे नवाबन खे सरदारन खे मोहताबा ग़रीब सब मारे इज़राइल पर वॾेरे खे आयो इज़राइल पर मोटाए छॾी सघिया नमूने सां मोटंदो अल्लाह कुरान में तो फरमाईंदा अजीज दोस्तों ये जिंदगी आरजी कुछ कयो जो तव्हां सां कबर में कम अचे मशर में कम अचे पुरसरात में कम अचे ईमान दौलत कुछ कोन्हे ईमान आरजी दुनिया आरजी दौलत आरजी हयाती आरजी माल औलाद माल हुजूर सल्लल्लाहु फरमान था इंसान सां टे शयूं कढूं ईमान मरण जो टाइम ते माल औलाद माल संजन फरमान था शयूं जो वापस हलियूं वेंदियूं हिकड़ी शइ सां असां गॾु दी माल जो तव्हां पर जॾहिं मां कबर में लाईंदो मिट मात अज़ीज़ गरीब जो बिस्तरो बि वापस चार पाई बि वापस खयूं हया वेंदो औलाद बि जो वापस हलियो वेंदो कबर में न आहे मन मिठी जा नहीं लतूं नहीं लताड़ियूं जो हया वेंदो सिर्फ़ जो इंसान सां गॾु हलण वारी शइ कबर दुनिया जो इंसान ॼाणा केड़ी शइ पर कम उते नहीं भला गंदा अमल पादर हणाईंदई जेकर ना फरमानी कई त कबर जहन्नम जो खॾो भला अमल कर तने करे वेठारे गंजे उन चयो जिथों अमल से जिंदगी बनती है जन्नत भी जहन्नम भी अपनी फितरत में न नारी है न नूरी है जो अमल सां इंसान जी जिंदगी ठहंदी अमल सां इंसान जी कबर ठहंदी अमल सां इंसान जो जेको हिसाब किताब आसान थींदो अमल सां इंसान जी जन्नत ठहंदी जेकर अमल भला कबर जो भली अमल भला जो पुरसरात आसान अमल भला जो जन्नत में जाओ पर अमल गंदा कबर जहन्नम जो खॾो पुरसरात जो तहां सां पार न करे सघंदासीं अमल गंदा जो माण्हुनि जी जाइ जहन्नम जी बाह अमल कयो सुठा अता उठ तो न मौत अची वञे हथे खाली ईंदो उजड़ गया वो बाग जिसके लाख माली थे जब सिकंदर गया दुनिया से तो दोनों हाथ खाली थे काले दुनिया जा नवाब काले दुनिया जा सरदार काले दुनिया जा भ्रोतार वॾा वॾा जेको ऑफिसर ऐं वॾा वॾा नवाब जंहिंजे ॾिसण जे लाइ माण्हू इंतज़ार में बीठा हूंदा हुआ जंहिंजे मिलण जे लाइ माण्हू मुश्तौक़ हूंदा हुआ अल्लाह जी ज़ात जो कसम उन्हनि ते बि मौत आयो जो उहे बि मिटी में हलिया विया अॼु उहे बि मिटी जा ढेर लॻा पिया जिनजे ॾिसण जे लाइ माण्हू हैरान परेशान पर जो उहे बि अॼु मिटी में सुतल अज़ीज़ दोस्तों आखिरी अर्ज़ कया करण के जनाज़े में बीहंदा आहियो न फिर उन जे जनाज़े में बीहो
पांजे मौत के याद कंदा कयो त अज इहो जनाज़ो कदे मुंजो जनाज़ो इते हुंदो मुंजे ला सफ़ू वथियो ईजो वरी जॾहिं जनाज़े खे कुल्हा ॾे कब्रिस्तान ॾे खणन त पांजे मौत के याद कंदो कर त कदे मुंजो जनाज़ो ये कुल्हन ते हुंदो मुंजे जनाज़े खे खणी कब्रिस्तान ॾे हलंदा वरी जॾहिं उन खे हथन ते खणी अंदर कब्र में लाहींदा आहिनि त उन वक्त में तू पांजे मौत के याद कंदो कर त कदे मुंजो ये जनाज़ो हुंदो के हथन ते खणी कब्र में अंदर लाठी पांजे मौत के याद वरी जॾहिं मिट्टी थाम ते विझन पांजे मौत के याद कर त कदे ईअं मुंहिंजे मथां मिट्टी विधी वेंदी वरी जॾहिं तॾो विछायो थो वञे ग़रीब रिश्तेदार मूंखां माण्हू ताजतूं था कनि ताजतूं वसूल था कनि कॾहिं पंहिंजे मौत खे ओॾी महिल यादि कंदो कर त कॾहिं मुंहिंजो जनाज़ो मुंहिंजो तॾो ईअं मुंहिंजा मिट माइट अज़ीज़ जो मुंहिंजो ताजत वसूल कंदा मुंहिंजा अज़ीज़ दोस्तो जेकॾहिं तव्हां सां मौत खे ईअं यादि कंदासीं आख़िरत जी ज़िंदगी जो फ़िक्र पैदा कंदासीं ख़ौफ़ ख़ुदा ख़शियत इलाही उहो माण्हू रब जो नाफ़रमान न थींदो उहो बेनमाज़ी न थींदो उहो हुज़ूर अलैहिस्सलाम जी सुन्नत जो नाफ़रमान न थींदो उहो कॾहिं गुनाह न कंदो उहो हर वक़्तु अल्लाह जे रसूल जे हुक्म जी फरमाबरदारी करे पंहिंजी ज़िंदगी गुज़ारे ऐं आख़िरत जी ज़िंदगी में हलंदो मुंहिंजी दुआ आहे अल्लाह से तव्हां सां सभिनी जे अचण में ॿुधण खे क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए सॼी जमात जेका आई आहे अल्लाह से तव्हां सां सभिनी जा गुनाह माफ़ फरमाए असांजे हज़रत से मौलाना अब्दुल हलीम साहब उनजे महिनतुनि कोशिशुनि खे अल्लाह क़बूल फरमाए जिन दोस्तनि ॻोठ वारनि पाड़े वारनि सभिनी जॻह हिन जलसे में तआवुन कयो अल्लाह ताला हुन सभिनी जे तआवुन खे सदक़े जे ख़ैरात खे अल्लाह क़बूल मंज़ूर मक़बूल फरमाए अल्लाह खुदा अल्लाह से तव्हां सां सभिनी खे 5 वक़्त पाबंदी सां नमाज़ पढ़ण जी तौफ़ीक़ नसीब अता फरमाए अल्लाह से तव्हां सां के कयल गुनाहनि ते रब जो तौबह नसीब अता फरमाए आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह